जैकबाबाद मां के ख़बर ॾींदा हलूं। ब्यूरो चीफ वसीम इकबाल जी रिपोर्ट मुताबिक़ ज़िला जैकबाबाद में ब्रिगेडियर जनरल जान जैकब जे वारसनि जी आमद, जंहिंमें ब्रिगेडियर जनरल जान जैकब जा पोटा पोटियूं, ॾोहिटियूं ऐं ॾोहिटा शामिल। विक्टोरिया टावर ते ॾुख जो इज़हार कंदे चयो त असां हर साल लखें डॉलर जैकबाबाद जे सकाफ़ती मागनि लाइ मोकिलींदा आहियूं त जीअं उन्हनि मागनि जी सार संभाल लधी वञे, पर विक्टोरिया टावर जी घड़ी ख़राब लॻी पई आहे, जंहिंमें हर कलाक जे अंदरि घंटी वॼंदी हुई, जंहिंजो आवाज़ तक़रीबन 2 किलोमीटर ताईं ॿुधो वेंदो हुयो। सिर्फ़ ऐं सिर्फ़ ॿाहिरां विक्टोरिया टावर खे कलर कयो वियो आहे, बाक़ी अंदरियां हिसा ख़स्ता हालीअ जो शिकार आहिनि। हिते न त उन्हनि जी रिपेयरिंग कई पई वञे ऐं न सार संभाल लधी पई वञे। विक्टोरिया टावर जे चोतरफ़ रेड़ीअ वारनि कब्ज़ा करे विक्टोरिया टावर जी सूंहं खे मुतासिर करे रोड ब्लॉक कयूं वेठा आहिनि ऐं शहर जे मुख़्तलिफ़ हिसनि रोडनि तां सकाफ़ती मागनि खे मुस्मार कयो वियो आहे, जंहिंमें ॿेड़ी चौक ते ॿेड़ीअ खे मुस्मार, स्टेशन रोड ते छतरी ऐं शहर जे मुख़्तलिफ़ रोडनि ते मौजूदु विंगनि खे मुस्मार कयो वियो आहे, पर इंतज़ामिया को बि तहरुक न वरितो ऐं विक्टोरिया टावर कब्ज़ा खोरनि कब्ज़ा कया आहिनि, पर उते मौजूदु सिटी पुलिस चौकी वारा बि ख़ामोश तमाशाई जीअं चुप आहिनि या उन्हनि जी मंथली मुक़ररु कई वई आहे जो कार्रवाई नथा कनि। DC जैकबाबाद खे घुर्जे त विक्टोरिया टावर तां कब्ज़ा ख़तमु कराए ऐं विक्टोरिया टावर जी सूंहं खे बरक़रार रखियो वञे।